अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ये कुरान तो है नूरानी शीशा जो सुभान अल्लाह। ये कुरान तो है नूरानी शीशा जड़ा सीधा दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पावे। कदर कुरान दे की जान दुनियादार नबी ने कदर कुरान दो जानन वाले वहीं सुतड़े शहर मदीने। कदर भुलादा बुलबुल जाने वत कदर पानी दा मुर्गा भी कदर कुरान दा अल्लाह जाने यावत जाने असहाबी जो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अज वारी रात बखूबी था वाक़ुफ़ आयो तो 15 शाबान जी रात तमाम गोठन में ता कलन बिरादरी जो पेरो गोठा जंहिंमें फटाका न वजंदा है या खुश नसीबी है। न तो ता ॾिसंदा हर गोठ में हर शहर में हर गली में छोकरा फटाका वजाईंदा है। ये वडन जी सुस्ती है, ये वडन जी सिखिया है। तहांजे गोठ में 25 सालन का वठी करे अल्लाह जो कुरान पढ़जे थो। 15 शाबान जी रात जो जलसो होजे, मुहर्रमुल हराम जो जलसो होजे, बई प्रोग्राम अहम है। मुझा दोस्तों अजीजो अज तवां असां हिते गड थिया आहियूं 15 शाबान जी रात, शबे बिरात जी रात, बिरात बख्शिश माफी जी रात है। रब जी रहमत जी नुज़ूल है। अल्लाह मुतवज्जे थियो है। अज तहां सां अज रात घुरण जी रात आ। पांजे लाए घुरो। अज रात में रिज़्क़ रोज़ी जा फैसला थींदा, मौत हयाती जा फैसला थींदा, तकदीर जा फैसला थींदा। तो पांजे लाए भलो रिज़्क़ रोज़ी हलाल घुरो। पांजे लाए जिंदगी ए सेहत घुरो। जिंदगी भी नेकी वारी जिंदगी, बदमाशी वारी जिंदगी ना। एकड़ो वडो को शैतान होजे ऐं अल्लाह का दुआ घुरे त लंबी जिंदगी दे। तो चोरियों कया, धाड़ा हणा, माण्हू मारिया, ज़लील कया। अल्लाह एड़ी जिंदगी में बरकत न ॾींदो आ। जो जिंदगी रहे वडी लंबी चौड़ी करे गुनाह रब के नाराज करे तो पोका दे छा असर थींदोस। जिंदगी भी बरकत वारी, उहा भी नेकी वारी। अल्लाह अल्लाह जो रसूल जेका राजी हुजे, रिज़्क़ रोज़ी जा फैसला थींदा। घुरो पांजे ला, अल्लाह ताके दींदो, मोहताज न थींदो कहीं। रब जा दर भरा पिया। ही रात स्पेशल रात आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने रात में जाग्या साईं, सजी रात मुसल्ले ते गुजारियो थो।
चो इंशाल्लाह अज रात जागी करे रब के राजी करना केड़ा केड़ा दोस्त जो इंशाल्लाह ऐं सिखो हुजूर साईं का नबी साईं का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल जो इश्क असां तव्हां खे सेखारियो जे महबूब सां मोहब्बत करण जो तरीक़ो सेखारी उन सोने रसूल अल्लाह जे कुरान असां खे सेखारियो आहे त शब बिरात जी रात छा आहे लैलल क़दर जी रात छा आहे रमज़ान जो महीना रमज़ान में रातियूं ऐं रमज़ान जा रोज़ा इन जो छा मक़ाम आहे वॾो शान आहे सोने हुजूर साईं खां सिखणो पवंदो कुरान खां सिखणो पवंदो हदीस खां सिखणो पवंदो अचो त अल्लाह जो कुरान पढ़ूं पुछूं त इश्क रसूल थींदो छा आहे मोहब्बत रसूल थींदो छा आहे शब बिरात जो कदर रमज़ान जो कदर नमाज ऐं कुरान ऐं रोज़े ऐं मस्जिद जो कदर दीन इस्लाम जो कदर उहो करे सघे थो जेको नबी साईं सां इश्क करे सघे जेको रसूल सां मोहब्बत करे सघे बाक़ी त मयारी कान्हे का जी वणे सी करे अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो चो सुभान अल्लाह चवंदो कुरान जो ॿुधण त सवाब चो इन साईं जो ॾिसण बि सवाब आहे फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो सिपारो सूरज जो नालो सूरत आल इमरान आहे आयत नंबर 31 हो आहे खुलो पियो आहे कुरान पर में कुल तुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम चो सुभान अल्लाह कुरान केड़ो मिठो मां अर्ज़ कयम साईं अली अकबर साहब अदे अब्दुल कदीर साहब खे त मगरिब मुतसिल मूंखे ॾियो ॿिया दोस्त बि इंतज़ार में चयोसीं न माफ़ी न ॾींदासीं जिन छॾे भला छॾे असां न छॾींदासीं मां चयुमि साईं जन खे असांजो बि तव्हां सां वफ़ा आहे जॾहिं तव्हां दोस्तनि जो ॻोठ वारनि जो असां सां मोहबत आहे वेट कयोसीं वेट तव्हां बि कल्ला बिरादरी जा दोस्त ने ॻोठ वारा जन ईसा अलैहि सवाब पंहिंजे वरड़नि जे ख़ातिर साईं अली अकबर साहब उनजो वालिद मरहूम रहमतुल्लाह अलैह अल्लाह उनजे वालिद जी क़बर ते रहमत नाज़िल फरमाए नौजवान बाबू अब्दुल कदीर साहब उनजो भाउ निसार ॻोठ वारा जेके बि मुंहिंजी दुआ सभिनि जे लाइ आहे जन खे औलाद न आहे बचड़ो न आहे अल्लाह 15 शाबान जी राति जे झोलनि खे भरे छॾे इन ॻोठ वारनि जा जेके मरी विया वरनि जे ईसा अलैहि सवाब जे लाइ ख़ैर ख़ैरात कयो थो मर्दन औरतन उस्ताद अली अकबर साहब सां तावन क्यों अल्लाह इन जे तावन खे क़बूल कर रिज़्क़ रोज़ी में बरकत ता फरमा अबा भली जा पैसो थोड़ो हुजे पर उन में बरकत हुजे घणे दुनिया माल दौलत बरकत कोन्हे एड़ा हरीस दुनिया में ॾिठा से जेके भुख पिया मरन धन दौलत जे बावजूद भी पेरन में चपली कोन अल्लाह नसीब ही न करे त अल्लाह से फरमायो कुल मुजा सुन चो अमर जो सिगो अल्लाह मां कंहिंखे चवां छा चवां अल्लाह से फरमाए मुजा सुन पंहिंजे उम्मत खे चो गुनाहगार मुंहिंजे बानल खे चो तव्हां जेकॾहिं रब सां मोहब्बत करणु चाहियो था जी असांजा अल्लाह रब सां मोहब्बत करणु चाहियो था अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब वो पंहिंजे उम्मत खे चो फत्तबिऊनी मां रसूल जी ताबेदारी कयो मां नबी सां मोहब्बत इश्क कयो दुनिया वारो अल्लाह ताके टे नाम सा नवाज़ींदो या रसूल अल्लाह जे करे तां मोहब्बत कयो प्यार कयो तो अल्लाह असांखे छा ॾींदो फरमाई टे नाम पीरो इनाम कुरान ऐलान कयो आहे युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तां सां मोहब्बत कंदो ॿियो इनाम वयगफिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह तां जे ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ करे छॾींदो गुनाहनि खे
माफ करवारो के राहे अदमत करे जो अल्लाह अज 15 शाबान जी रात है गुनाह के माफ करवारो अल्लाह घुर भजे अल्लाह का मुझे दिल भर नबी फरमाया रब जी रहमत जोश में अजी करे 15 शाबान जी रात अज भलारी रात में मुतवज्जे थी करे ऐलान कंदो आहे हल अला अला हल में मुस्तगफिर फागफिर लहो आए कोई बख्शिश तलब करने वालो गुनाह का माफी करने वालो अल्लाह गुनाह माफ करे छन्यास गुनाह धोए छन्यास दुनिया वालो गुनाह के माफ करने वालो केरा हथ मत करे जो अल्लाह फुल कुरान जो सुभान अल्लाह आया बुद कुरान चातो जवे कुरान बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उनमें होशियार है सूरज नालो सूरतुल फुरकान है आयत नंबर 17 है अलताबा वअमला वअमिला मलन सालिहा मौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात वकानल्लाहु गफूरर रहीमा जो सुभानअल्लाह तो अल्लाह जे दर ते रो ना गुनाह जी माफी मिले होते हे पियो होते ए शर्त हुआ त रसूल जी ताबेदारी कयो जिंदगी जा गुनाह माफ करना थव फतबिहुनी मा नबी जी ताबेदारी अबा रसूल जी ताबेदारी नमाज में नबी जो ताबेदार हुंदो तो नमाजी हुंदो रसूल जो ताबेदार हुंदो तो रोजेदार हुंदो कुरान वारो दीन इस्लाम जे हलण वारो हुंदो तरे अल्लाह सी शर्तियो विधो रसूल जी ताबेदारी हुजूर जी गुलामी जिंदगी जा गुनाह माफ करे छदींदो मां एडो मेहरबान है आया बुध कुरान छातो जवे कुरान फरमे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जो होशियारो है अल्लाह कुरान में ऐलान कयो वो जो दुनिया जा मुसलमानो रहमत वारो है कुरान बरकत वारो है कुरान जो बदलत सवाब है जो इंसान जो दिसलमी सवाब आयत नंबर 53 जा हुआ है 24 बारो सूरत ज़ुमर कुरान के माफ करने वारो अल्लाह इन 15 शाबान में अल्लाह एकड़ो पैकेज ॾिनो आहे अल्लाह तोखे सॾे थो पाना घुर त मां ॾियां अला में मुस्तगफिरन फागफिरन हो जेको बख्शिश घुर दो दी छॾींदो मास माफ़ कंदो मास छा थो चवे क़ुरान कुल इबादी अल्लज़ीना कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम हथ मथे करे ॾाढा जो सुभान अल्लाह गुनाह के माफ करण केरा वडे आवाज सां चओ अल्लाह सरे थो आए को गुनाह का बख्शिश घणो गुनाहगार आयो के ना आयो केरा है जेको चे मां खीर जो सतल पाक साहब वेठो है ते हर को गुनाहगार गुनाह जे माफी वठण जे लाइ त वेठा आयो हिते वार वार गुनाह का भरियो पियो नमाज वगैरह पढ़ता खबर ही ना है तो कबूल थी आले ना आए के ना असा की नियत जो मदार इनमल अमालु अल्लाह पर इंसान के जो हुक्म थो कोशिश ते करे हार मंगे आजी मंगे वेहे तो सही अल्लाह के बाना प्यारा है ना केतरे केतर प्यारा है ना
अम्मी आयशा तायरा तय्यबा थी फरमाए रसूल जे घर खिदमत में कोई औरत आई चेहरे के ॾिठो से त बुख बदहाली जा निशान नंढी न्याणी साण तस अजी करे जी या रसूल अल्लाह आहे त कुछ ॾियो बुखायल आया अल्लाह मुझे नबी से फरमाया आयशा जी या रसूल अल्लाह कुछ आहे त ॾेस अम्मी आयशा जी फरमाए मां घोर वया कुर्बान वया सोना टिल लगा वठी घर में कुछ खादो पीतो ना है चुल न भरियो आ छा होजे छा दिया नबी फरमाया आयशा गोल मता कुछ लपे तरे सखियन जे सरदार जे घर में माई आई आ खाली वापस न वई एड़ो नबी आ मिस्कीन है गरीब पर शुक्र केड़ा थो करे हे उम्मत रसूल जी आ पर केतरे कदर असां माल आहे घर भरिया पिया माल मां ढोर जानवर जी कमाशी काने का गुंदड़ा भरिया पिया बन्नी 12 माल टुकुर करे बुख ते रात तुझे बच्चन न गुजारियो साईं रसूल जे बच्चन हज़रत हसन हुसैन रात बुख ते गुजारे मुझे साईं पेट के बाबा पत्थर बधा बुख ते पर ना शुक्र असां उम्मत दोस्तों अज वारी रात शुक्र कयो रब खां घुरो फरमाए अम्मी आयशा दी फरमाए कुछ ना गोल अम्मी आयशा दी फरमाए मां घर जा कुंडड़ा गोलिया एकड़ो खारक जो दाढ़ू नजर आयो खड़ी है मजा रसूल जी आयशा सा एकड़ो दाढ़ू खारक जो नबी सनो देस अम्मी आयशा दो फरमाए जरे मां औरत केरनम पंजे वात में विदे भूख जे करे हेठो न जी न्याणी बीठी भूख जे करे रड़की अम्मा अम्मा जी नजर पैजी हुई पांजे बार ते वात जो खारक कढी करे चीरे करे उन जा बाध कए एकड़ो पांजे वात में ने बियो बार जे वात में अम्मी आयशा जी फरमाए या रसूल अल्लाह ये आयशा तायरा तय्यबा हो मेरा रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं दिसो अम्मा जी जल जे प्यार के पांजे बचड़े सा केड़ो इश्क थी करे केतरे कदर प्यार थस बच्चे सा नबी से फरमायो जी आयशा मां दिसा पियो अम्मा जी जल जे प्यार के पांजे बच्चे सा पर बुधो आयशा किरोड़े आइडियो अबड़ियो गदाए पांजे बच्चे ते मेहरबान न थी जेदो मुझो अल्लाह पांजे गुनाहगार बानन ते मेहरबान थी एडो मुझो अल्लाह पांजे बारन ते मेहरबान लखे अमणियों गड़ाए पंजे बच्चन ते प्यार शफकत न जेतरे कदर उम्मत रसूल अल्लाह के प्यारी त मुझा दोस्तों रब सदी अल्लाह वट अचो रब जे दर ते अचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मंजर ॾिसी करे आयशा जंहिंखे 3 न्याणियूं हुजनि उन जी परवरिश करे पाले ने पाए जॾहिं वरणियूं थी वयूं नेक जगह ते पढ़ाए छड़ेल मां नबी ज़ामिन आया और जे पी मां के रब खां जन्नत वठी ॾियां चो सुभान अल्लाह अल्लाह न्याणी त जन्नत जो सामान आ असा जा मानू दुआऊं घुराइंदा थी साईं दुआ घुरो मौलवी साहब छाजी दुआ घुरो साईं दुआ घुरो त अल्लाह सी पुट दे छा दे बाबा पुट न्याणी जे लाइ कॾहिं दुआ न घुराइस ऐं पुट पैदा थींदो कंडियारे मां मिठाई वठी ईंदो तक़सीम कराईंदो पर बुधो मुसलमानो जेकॾहिं न्याणी पैदा थिए त ख़ुशि कोन थी न्याणी औलाद न आहे न्याणी त जन्नत जो सामान आहे जरूर 3 न्याणी हुजनि पाले ने पाए वड़ी उनके मेरे के वजूद करे नेक जगह ते शादी कराए छले मां नबी ज़ामिन रब के जन्नत रे अमी आयशा जी फरमाए मुझे ठो रसूल जो रहमत जोश में जज्बे में मोचो त चलो सवाल क्या रसूल खां उम्मत जो भलो थी पे अमी आयशा जी फरमाए या रसूल अल्लाह जे करे 3 न्याणियूं न थस 2 न्याणियूं थस त पो मुझे नबी फरमाया आयशा जे करे 2 न्याणियूं थस उन जी तरबियत ऐं परवरिश करे जने वरणियूं थी वयूं नेक जगह ते पढ़ाए छडेल मां नबी ज़ामिन आया अल्लाह उनके जन्नत रे पी मां के रब खां वठी दिया हमें आयशा थी फरमाए दिल चयो त क्यों सवाल कया उम्मत जो भलो थी पवे मुझो साईं अज रहमत जे जोश में आए मान तो जवाब कुरान तो फरमाए
अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जो सुभान अल्लाह रहमतुल आलमीन साईं आहे। पर या रसूल अल्लाह जी साईं जे करे हिकड़ी न्याणी थस त पो ता वरन के ट्रेन न्याणी हुजन बन न्याणी हुजन हिकड़ी न्याणी थस नबी से फरमाया आयशा जे करे हिकड़ी न्याणी थस उनजी तरबियत करे परवरिश करे वरडी थी वये त नेक जगह ते शादी कराए छडे। मां नबी ज़ामिन आया इन जे पी मां के रब खां जन्नत वठी जा तो न्याणी जन्नत जो सामान आहे। न्याणी नथी वणन माण्हुनि खे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ खुदा जो कसम हदीस पाक में आयो जे करे छोकरो पैदा थे तो रोए तो फरिश्ता अचन था मुझे पुठड़ी ते हथ रखी चंदा पुटरो ना अल्लाह तोखे मोकलियो आ पोड़े पीअ जी मदद करे। चो सुभान अल्लाह। जॾहिं न्याणी पैदा थींदी आहे फरिश्ता ईंदा आहिनि उहा छोकिरी रहंदी आहे मथड़े ते हथ रखी फरिश्ता चवंदा आहिनि न्याणी रो न अल्लाह तोखे मोकलियो आ तुंहिंजे सदके रब तुंहिंजे पोड़े पीअ जी मदद कंदो। न्याणी त जन्नत जो सामान आहे दुनिया वारो अल्लाह अकबर कबीरा रब के बाना एडा प्यारा थी गुनाहन के माफ करने वारो केरा चो अल्लाह दुनिया वारो अजवारे रात सदो पंजे रब का मुस्तगफिरिन फागफिर लहो इन शबे बेरात जी रात आए को माफी तलब करण वारो गुनाहन का झोली खण वारो अल्लाह जिंदगी जा गुनाह माफ करे छड़ियास। अया बुध कुरान छातो जवे कुरान रब के शरण जी देर आहे फरमे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। प्योसी बारो आहे सूरतुल बकरा है अल्लाह कुरान में ऐलान कयो आयत नंबर 186 आहे फरमाए वईदा साल गइबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। जो सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए तो मां वेझो आऊं करीब आया परे न आया अल्लाह आही वेझो वरी भी मुझे सुने नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शबे बेरात जी रात रब जी रहमत सतन आसमानन खां हेठ नाज़ुल थींदी आहे बी करे ऐलान कंदी आहे को माफी घुण वारो माफ कयांस अल्लाह में मुस्तरज़िकिन फारज़ुको आए को रिज़्क़ रोज़ी घुण वारो जंहिंजो रोज़ी तंगा बच्चा बार जंहिंजा घणा आहिनि कमाई जो सबब उन जो बंदो आ मकरूज़ा कर्ज़ाई आ इन रात मां रब के सरीदो झाली झोली खाली भरे छड़ींदो मास कर्ज मर्ज सब दूर करे छड़ींदो मास मुझे सुने नबी फरमायो अल्लाह सरे थो पयो अल्लाह मुब्तलल फआफी आए को मुश्किलातल में फाथल आए को मजबूर आए को मजलूम फरियाद रसी कई दुनिया वारन न बुधो थानन कोर्ट वारन न बुधो सरदारन नवाबन जा दरड़ा खटकाई काडो रिस्पेक्ट न मिलो आए मारब जे दर ते अचण वारो मजलूमा गरीबा मिस्कीना मुश्किलातल में फाथलो आहे मारब के सरे मुश्किलात दूर करे छड़ियास अल्लाह फरमायो इया सलींदो आए को घुरण वारो इया फरिश्ता पढ़ो घुमाइंदा आहिनि सजी रात इया चवंदा आहिनि मुंहिंजे दिल में नबी
फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबन में खड़ो कबीलो जंहिंजो नालो बनो कलब कबीलो वो कबीलो बकरियों ऐं रिढ खणा धारींदा हुया धन जा धन जी अॼुकल्ह जे ज़माने में शर ऐं जतोई मुख़्तलिफ़ बिरादरन वटि रिढ बकरियूं घणियूं हूंदियूं आहिनि इहे शौक़ीन हूंदा आहिनि अरब शौक़ीन हूंदा आहिनि उठनि जे लाइ उठ उते घणा किथे बकरियूं घणियूं त बनो कलब कबीलो अरबन जो बकरनि रिढनि जा शौक़ीन हुया धन जा धन धारींदा मुंहिंजे सोणे नबी फरमायो हिन 15 शाबान जी रात बनो कलब कबीले में जेतिरियूं रिढा बकरियूं आहिनि जे पुठीअ जे मथां वार सीने जे हेठां वार पेर ऐं मथे जे मथां वार जेतिरा घट इन जे वारनि खां वधीक रिढनि बकरनि जे वारनि खां वधीक अल्लाह पंहिंजे पाण जे गुनाहनि खे माफ़ करे थो छॾे माफ़ करे थो न अल्लाह तो हुआ भी ॿुधे थो पर अॼु राति स्पेशल ॿुधे थो न थो ॿुधे अमी आयशा ताहिरा त ये बात ही फरमाए हा फरमाई मुझे साईं बिस्तरे तां उठ आयशा इबादत कया इजाजत था जी यार रसूल आया मुसल्ले ते फरमाया आया पीरी रकात पढ़ियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन बीठा साईं नमाज थो पढ़े नबी जो उम्मती सलाए बेनमाजी वेठो आ नबी से फरमाया बेनमाजी जो मौत बुरो थींदो बेनमाजी मरदो बुखियो उयो थी मरदो जानवरन मां बदतरीन में बदतरीन जानवर सूअर आहे उहो भी दुआऊं घुरी पहुचो अल्लाह तुंहिंजा लख शुकर सूअर करे पैदा की मूंखे बेनमाजी करे पैदा आहे के हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जे ज़माने में हिकिड़ी पोड़ी औरत मां तेल हारजी वई ज़मीन ते मिट्टीअ ते तेल वई ज़मीन चूसे तो वह पोड़ी औरत हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला भजंदी है साईं अमीरुल मोमिनीन आयो तव्हां ज़मीन तेल चूसे वई आहे मुझे लाइ मूंखे तेल वापस कर दो हाणे से हज़रत उमर साईं जो मिकड़ो दो हारी पाण वरी ज़मीन मिट्टी में वेहली हज़रत उमर रज़ियल्लाहु फरमायो अबा इनखे ॾियो तेल चई न साईं न मूंखे ॿिए तेल जी ज़रूरत न मूंखे साॻो ई तेल खपे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु दुनिया वारो परचड़ी लिखे खत लिखे तो उते पूरो वो तेल वापस निकरी आयो जॾहिं उनखे खोले ॾिठो तो छा लिखियल आहे हज़रत वसी फरमायो ओ ज़मीन इन पोड़ीअ जे तेल खे वापस करे ॾे न त तुंहिंजे जाइ ते बेनमाज़ीअ खे दफ़नाई हा ज़मीन खे बेनमाज़ी खां नफ़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया बेनमाज़ी जॾहिं क़बर में ईंदो ये क़बर भीड़ दींदुसि क़बर में मुर्दा दफ़नाया अथव न लथा वेठा ॾिठो अथव हीअं क़बर जो भीड़ ॾींदुसि रसूलुल्लाह ईअं इशारो करे आंगुरनि जो साहब खे सम्झायो हदीस पाक में अचे थो हीअं नबी से आंगुरनि में मिलायूं आहिनि हीअं पर मैं हीअं पासिरनि में मिली वेंदसि बेनमाज़ीअ खे क़बर भीड़ा पियो ॾींदो अल्लाह हिकिड़ो नांग मथां मुसलत करे छॾींदुसि फजर जी नमाज़ छॾण जे करे उहो नांग हुनखे डंगू हणंदो पेशानीअ ते डंग हणंदुसि त बाल वांगुरु घोड़ो थी वेंदो वरी डंग कढंदुसि त मैयत सिधो थी वेंदो ईअं कुटींदो रहंदुसि ॾकींदो रहंदुसि ज़ुहर जी नमाज़ ताईं ज़ुहर जी नमाज़ क़ज़ा करण छॾण जे करे वरी नांग हुनखे ॾकींदो रहंदो असर जी नमाज़ ताईं असर जी नमाज़ छॾण जे करे नांग हुनखे ॾकींदो रहंदो मग़रिब जी नमाज़ ताईं ईअं डंगो पकड़ंदो रहंदो अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं सलाह शरीफ़ नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर मग़रिब जी नमाज़ खां पोइ अशा जी नमाज़ वरी फजर खां पंजे वक्त जो नांग तू चवंदे मतां दुनिया वारो नांग आहे जेको लठणी मारियूंसि चरेड़ा फरमाई वो नांग कब्र वारो ॿाहिरि निकिरी फूक ॾे त पूरी दुनिया में साओ सलो पैदा न थिए ज़हर में सड़ी रख एॾो ज़ारो बेनमाज़ी बुखियो उयो थी मरंदो पर बेनमाज़ी मरंदो चवंदो पाणी ॾियो पीआरींदसि
गिलास ॾियो ॾियो प्यारे जग ॾियो सॼो दरिया प्यारो ये बेनमाज़ीअ जो ढो न थींदो हा चवंदो मानी ॾियो खारनि जा खारा ॾियोसि देगूं ॾियोसि पर बुखो न जो न लहंदो छो त बेनमाज़ी आहे बेनमाज़ी जे मुंह में धूड़ आहे बेनमाज़ी जहिड़ो गुनहगार दुनिया में तोखे न मिलंदो बेनमाज़ीअ जे मुंह में नूर न आहे चेहरे में रौनक न आहे पलीती आहे नमाज़ी माण्हू जे चेहरे में नूर आहे ज़िंदगी में बरकत आहे जो सुभान अल्लाह इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं अजरात अल्लाह चए थो अचो माफ़ कयां घुरो त ॾियां बे औलाद आयो औलाद ॾियां ताजे न गोठड़े में पूरी दुनिया में मां दुआ घुरां थो वञा अल्लाह जेके बेनमाज़ी आहिनि उनखे नमाज़ी बणा बे औलाद उनखे औलाद ॾे चओ इंशाअल्लाह अल्लाह सां घुरंदासीं औलाद ॾींदो केरा वलियनि पीरनि बुजुर्गनि जी इज़त कयो कब्रनि ते वञो ज़ियारत कयो इबरत हासिल कयो दुआ घुरो उन जे लाइ बख़्शिश जी पर सजदो न कजो सजदो कंहिंजो अका नारो हण वॾी आवाज़ सां बुलंद आवाज़ सां नारे तकबीर नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत जमीयतुल इस्लाम नारे तकबीर अज वायदो कर इंशाअल्लाह सजी रात जागी इबादत करंदासीं घुरंदो अल्लाह खां ॾींदो उहो औलाद अल्लाह जे हथ में रिज़्क़ रोज़ी जो मालिक अल्लाह फरमाए यह बोले मैं यशाउ इनासो व यह बोले मैं यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा औलाद दे उन जी मर्जी पुट दे उन जी मर्जी न्याणियों दे उन जी मर्जी गडे जोड़ा दे उन जी मर्जी ॾियण वारो केरा घरो अल्लाह का इज्जत वलियन बुजुर्गन जी कयो ॾींदो अल्लाह हुआ घरो उन का बादशाह हुआ शहनशाह हुआ इज्जत रसूल जी कयो मोहब्बत सोने हुजूर सां कयो इश्क साईं सां कयो इश्क मोहब्बत रसूल सां कीअं फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा फरमाए या रसूल अल्लाह काफी ज़मानो थियो कुछ चंगो खाधो कोने को कंहिं सहाबी जे घर वठी हल त दावत करे रसूल फरमाया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांच चंद सहाबा के वठी हजरत साद रज़ियल्लाहु तआला जे घर दावत जला ते बियारी वञी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता साईं जन सलाम ॾिनो अस्सलामु अलैकुम या साद चो सुभान अल्लाह तो ते उस्ताद सलाम करे मुर्शिद सलाम करे पर साहबी उहे खुश नसीब हा जंहिं ते रसूल साईं सलाम कंदो हुयो नबी से फरमाए जेको सलाम ॾींदो अल्लाह उन ते रहमत नाज़िल करे थो नबी साईं जो सलाम हज़रत साद घर में वेठो ॿुधई जवाब ॾिनई पर आस्ते ॾिनई वालेकुम अस्सलाम नबी से न ॿुधो वरी साईं सलाम ॾिनो अस्सलामु अलैकुम या साद वरी जवाब ॾिनई पर आस्ते वरी आस्ते जवाब ॾिनई नबी से न ॿुधो हाणे हिते हदीस पाक में को मसइलो आहे तांजे कलन जो मच्छर भी एड़ो वडो भे है मच्छर न अंदर थो इन बाहर थो निकरे अटकी पियो आहे ये न सही फिदा साहब भाग हिननि जा भला आहिनि न हाणे वरी चवंदासीं मौलवी साहब तकरीर थोरी कई मां भी जंग विढ़ा थो पर हे भी वडो को भे आहे कि न हिकिड़ो मौलवी साहब वाइज़ पियो करे मच्छर वाच में न बाहर निकरे न अंदर छा करे सही माण्हू कोशिश जारी आहे हा सुभान अल्लाह चओ हिकिड़े हमारा चवनि जी बलोच वेल न वियाईंदो तहां सुभान अल्लाह जी हिम्मत कयो ऐं नारे वारो होशियार आहे माशाअल्लाह हू सम्झे थो ॻाल्हि खे पर तहां रुगो थकियो था त मुला खे मर्ज़ कहिड़ो लॻो बीमारी कान्हे का बाबा तव्हांजो भाॻ आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि बीठा आहिनि सलाम ॾियनि था ॿ चकर साहबी जवाब ॾिनो पर आस्ते हाणे सवाल इहो आहे तव्हां खां मां पुछां थो
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बार भी सलाम ॾियण जी कहिड़ी ज़रूरत। नबी साईं त घर में हलिया वञनि न, मासूम आहे नबी साईं, गुनाहनि जो त तसवर ई न आहे, ऐं सहाबी महफूज़ आहे, पर नबी साईं ॿार पीअनि था, सलाम ॾियनि था, अंदरि नथा वञनि। ऐं तूं पंहिंजे सौट भाउ मासात जे घर में घिरियो बीठो आहीं, न सलाम न घिंची न सॾ न दर खड़काइण। छो तोखे इहा तालीम कंहिं ॾिनी आहे साईं, हाणे मूंखे तूं इहो ॿुधाए। नबी साईं ॿार बीह करे सलाम ॾियनि था, घर हलिया नथा वञनि अंदरि। छो चई रसूल साईं पंहिंजे उम्मत खे तालीम ॾिनो, सम्झाईं पंहिंजो भाउ हुजे, सौट हुजे, मां साथ हुजे, ॿार बीह करे सलाम ॾिजां, दर हुजे खड़काई जा, घंटी हुजे वॼाई जा, हुजे निकिरी ईंदो न हुजे त वापसि हलियो वहीं, मतां ईअं हुनजे घर में वञे, हुनजा बच्चा वेठा हुजनि, ॿार कहिड़े हाल में पाण न हुजे, घर खां ॿाहिरों अचे, तोखे घर में बचनि सां अकेलो ॾिसे, मतां बदगुमानी न करे, शक न करे, वाह मुंहिंजा सुहिणा हुज़ूर, तालीम अहिड़ी ॾिनाई जो बदगुमानीअ खां पियो बचाए। न त केतिरा घर उजड़ी विया आहिनि, बदगुमानीअ जे वर चढ़ी विया। नबी साईं तालीम पियो ॾे, अबा ॿार बि तॾहिं सलाम पियो ॾे, टीहर नबी साईं सलाम ॾिनो त पुट हज़रत साद जो घर वेठो भॼंदो आयो, अबा ॾाढियां जवाब ॾे, सब रसूल बीठो थी। चओ सुभान अल्लाह। हज़रत साद रज़ियल्लाहु फरमायो, पुट चुप करे वेही रहा, मां ॿुधां बि थो, सम्झां बि थो, सलाम बि जवाब आस्ते थो ॾियां पाण। चइबा छो? पर में हिमो जो रसूल जे विच में राज़ आहे, त चुप करे वेही रहा, वेही रहियो। रसूल साईं वरी टीहर जो अस्सलाम वालेकुम या साद, वरी जवाब आसे ॾिनई, मुंहिंजे साईं न ॿुधो आहे, मुंहिंजे दिल पर नबी फरमायो, हलो अदा हलो, चओ पंहिंजे भागनि खे अॼु मुंहिंजो साद घर हुजे आ, वाह जी दावत घर आहे हा, जीअं जो मुंहिंजो साईं वापसि मोटो, सहाबा किराम सां गॾु जुतिल मुबारक जो आवाज़ आयो, हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु रड़ करे घर मां ॻाल्हायो, फिदा का भी ओ मियां रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजो अबो अम्मा तव्हां ते कुर्बान आया हो, ख़ाली वापसि मोटा वञो था, पंहिंजे पुट सां मुलाक़ात न कंदो, दीदार जा दर्शन न कराईंदो। रसूल फरमायो, अल्लाहु अकबर, साद वेठो आहे, जी या रसूल अल्लाह, सलाम ॾिना, मां जवाब न आयो, साईं मां त जवाब ॾिनो आहे, नबी साईं फरमायो, मां त न ॿुधो आहे, या रसूल अल्लाह, जे करे तव्हां न ॿुधो आहे, वही जो ज़मानो आहे, पुछो पंहिंजे अल्लाह खां, तव्हांजे रब त ॿुधो, ॾाढा जो सुभान अल्लाह। हिते मसइलो हल थी वियो। कहिड़ो मसइलो? साहबी घर जे अंदरि वेठो आहे, फ़र्क़ु सिर्फ़ु 2 फुटनि जो आहे, ऐं जवाब ॾिनई पर आस्ते ॾिनई, नबी से न ॿुधो, त इन मां मालूम थियो त आलिमुल ग़ैब अलीम बिज़ात सुदूर, ज़ात कंहिंजी आहे। सम्झी वई कि न सम्झी वई? सम्झ पाण। जंहिंखे असां चवंदा आहियूं त मां हिते वेठो आहियां, हू हुते थो ॿुधे, त नबीअ खां मथे केरु थी सघे थो? हदीस पाक आहे, सही उलमा खां पुछो, दर जे 12 बीठो आहे, जवाब आयो पर ॿुधई न, ॿुधण वारी ज़ात कंहिंजी आहे, आलिमुल ग़ैब के रात मथे करे जो अल्लाह केरा केरा असां जेके सजदो न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अच्छा जवाब ॾिनी, जी या रसूल, पर सही आस्ते ॾिनो आहे, आस्ते छो ॾिनी? जी या रसूल, इहो वाटा पुछो त ॿुधायां। फरमाया से इन जे करे मूं आस्ते जवाब ॾिनो, छो त मूं ते सलाम ॾियण वारो को मामूली इंसान न आहे, ॿिनी जहाननि जो सरदार आहे। मुंहिंजे दिल चयो मुंहिंजो साईं मूं ते बार बार सलाम ॾींदो रहे, मां आस्ते जवाब ॾींदो रहां, मूं ते रब जी रहमत वसंदी रहे। इश्क हो साबिया जो, प्यार हो साबिया जो, कुल तुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। दुनिया वारो
अल्लाह सा मोहब्बत करण चाहो था रसूल जी ताबेदारी को इन बदरी शाबान जी रात कुछ सिखो इश्क हुजे रसूल सा वो साईं अम्मी आयशा दी फरमाए सर सजदे में रखी साईं लंबो सजदो कयो जागी करे नजर कया घंटा बटे गुजरी जा पर मुझे महबूब सर सजदे मां न खयो आ मां उथी भी चुंभो थी पियो अल्लाह मुझो साईं गुजारे त न वयो रब जे हुजूर पहुंची त न वयो उथी करे महबूब जे कदमन मुबारकन के हथड़ा हणी दिसा थदा हिलिया कर हरारत महसूस थी गणती मुझी घट थी वरी मां रसूल जे पांजे मुंह मुबारक रे कल करे बुधा मुझो साईं छातो रब का घुरे अल्लाह सा छातो गालाए एडे देर ताईं सजदे में या पंद्रह शाबान जी रात हुए तू फटाका हलाइंदो आ सुमंदो आ निंड कंदो आ जुआ फिल्म मोबाइल तास ते वेंदो आहे मुझे साईं मुसल्ले दे गुजारो रातियों रोवण में गुजरियो हिया पियो थो चवे सजदे में अल्लाहुम्मा इन्नी औज़ु बिअफ़्विका निक़ाबिका अल्लाहुम्मा इन्नी औज़ु बिरिज़ाका सख़तिका अल्लाहुम्मा लका मिनका व इलैका ला उसी सनाअन अलैका कमा असनैता अला नफ्सिका तो सुभानअल्लाह स्पेशल दुआ शब बरात जी रात जी दुआ पे अल्लाह ए मुझा अल्लाह पंहिंजे माफ़ीअ जे सदके अज़ाब खां पनाह ॾिजा पनाह तो घुरे मुझो साईं अज़ाब खां हेठो चे त सही मां फरिश्तो आहियां नेक नमाज़ी हाजी मुला थियो त बस फरिश्तो थियो साईं पे दुआऊं तो घुरे अल्लाह तुझे पनाह तो घुरा अज़ाब पकड़ ए मुझा अल्लाह तुझे रज़ा जे सदके कावड़ का पना थो गुना अल्लाहुम्मा लका मिन कवैलक जो दिनो तो दिनो दीदी भी तू अचणो भी तो दे आहे ला उसी सनान अलैका अंत कमा असनैता अला नफ्सिक अल्लाह जै तारीफ जो हकदार आहे मां रसूल भी तारीफ जो हक अदा न थो करे सगा एतरे कदर ताजी तारीफ आहे मुझे साईं जे दुआ दे नजर कयो इश्क कयो मुझे हुजूर सा जे इश्क अहमद अज़ली से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है फूल तो फूल कांटों में भी हुस्न है लुत्फ जन्नत से बढ़कर मदीने में है लुत्फ जन्नत से बढ़कर मदीने में है सहाबा के झुरमुट में बदर दुजा नूर ही नूर हर सू मदीने में है नूर ही नूर हर सू मदीने में है वाम कदर अबूबकर फारूक का जिनका घर रहमतों के खजीने में है बेसहारा जमाना न समझे मुझे मेरे आका का मस्कन मदीने में है नबी साईं सा इश्क साए रोजे वाले दिल पर सा इश्क मुझा दोस्तों अजीजो आज वायदो कयो इंशाअल्लाह सुणे हुजूर सा साए रोजे वाले साईं तॾे शायर आशिक हीअं चयो जे मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं गुलों का है तो क्या कहना वहाँ के खार अच्छे हैं कदम रखे हैं जहाँ पर मेरे महबूब मदनी ने यहाँ के
महलों से वो दोनों गार अच्छे हैं। यहाँ के महलों से वो दोनों गार अच्छे हैं। मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं, मगर लेकिन सुलाए हैं जो रोजे में वो दोनों यार अच्छे हैं। सुलाए हैं जो कदमों में वो दोनों यार अच्छे हैं। मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार, तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं। तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं। वहाँ हर चीज अच्छी है जमाने भर के दिनों से। वहाँ हर चीज अच्छी है जमाने भर के चीजों से। यहाँ के अच्छे अच्छों से वहाँ के बीमार अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। अल्लाह रब्बुल इज्जत दोस्तन जी मेहनत के भाउ साईं अली अकबर साहब जी मेहनत, जुमला जमात गोठ वारन जी मेहनत, इन्हनि तावन कयो असां जे तावन के क़बूल फरमाए। जेके वफ़ात करे विया वरन जे ई साल सवाब जे लाइ शब बिरात जी बरकत वारी रात अल्लाह से उन जी मरहूम जी बख्शिश फरमाए। भाउ अब्दुल कदीर निसार अहमद गोठ में जेके भी आहिनि अल्लाह से सभिनि खे औलाद जी नेमत सां नवाज़े, पुटनि न्याणनि सां नवाज़े। जिंदगी रही वरी अल्लाह जो मिठड़ो क़ुरान ॿुधाइबो। कमा अलैना इल्लल बलाग।